अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां शेयर कयां थी गोला कबाब की रेसिपी। आज मैं आपके साथ गोला कबाब की रेसिपी शेयर कर रही हूँ। उनजे लाइ मूं वटि बीफ जो कीमो आहे अधु किलो। तव्हां चाहो तो मटन जो कीमो भी खड़ी सघो था। आधा किलो ये बीफ का कीमा है, अगर आप चाहें तो मटन का ले सकते हैं। हिकिड़ो वॾो बसर उनके फ्राई करे तरे कढी रखियो आहे। एक बड़ी प्याज फ्राई कर ली। 3 सावा मिर्च सन्ना कटियल आहिनि ऐं अदरक थूम हिकिड़ो चमचो वॾो खाइण वारो ऐं उन खां सवाइ ही लीमे जी रस 1 चमचो ऐं हिकिड़ो ही कचो पपीतो पीसियल हिकिड़ो फुल टेबल स्पून। उन खां सवाइ बेसण हिकिड़ो वॾो चमचो खाइण वारो, उनखे मां हल्को भुञी छॾियो आहे। बिल्कुलु कलर चेंज ना करणो पर थोड़ो भुञी छॾिणो आहे। बेसन है ये, इसको 1 बड़ा खाने का भरा हुआ चम्मच, उसको थोड़ा सा हल्का सा भून लेना है। और कॉर्नफ्लोर ये हिकिड़ो टीस्पून, 1 टीस्पून कॉर्नफ्लोर है। और ये कच्चा पपीता पिसा हुआ है जो इसकी मैं रेसिपी तरीका पहले दे चुकी हूँ। कच्चे पपीते जी मां ठाहिण जी पेस्ट ठाहिण जी तरीक़ो मां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। अगर तव्हां मां कंहिं मिस कयो आहे या ॿीहर ॾिसणु चाहियो तो मां लिंक हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदसि। ऐं ख़ुश्क मसालनि में आहिनि असां वटि कुटियल ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं धाणा पीठल, ऐं ही आहे गरम मसालो पीठल ऐं जीरो पीठल। ये सभु जेके आहिनि हिकु टीस्पून। पिसा हुआ गरम मसाला, पिसा हुआ ज़ीरा, कुटी हुई लाल मिर्चें, नमक और ये धनिया पिसा हुआ, ये सब 1-1 टीस्पून। अब ये हाँ ॾिसो ही कीमो, बसर, साओ मिर्च, अदरक थूम, लीमे जी रस ऐं कचो पपीतो ऐं बेसण, कॉर्नफ्लोर, लूणु, कुटियल ॻाढ़ा मिर्च, ही धाणा पीठल, गरम मसालो ऐं ही जीरो। अच्छा हिकिड़ी शइ अञा रहिजी वई आहे, ॾही बि विझणी आहे। ही 2 चमचा वड़ा खाइण वाला दही, 2 चम्मच जो है बड़े वो दही। अच्छा यो ख्याल रखो तो दही में पानी बिल्कुल ना हुजे, अदरक थूम में पानी न हुजे। ऐं जीअं त असां लीमे जी रस भी विझूं था त ही जेको आलो थी वेंदो उहीं भी मसालो। ऐं कीमे में भी पानी बिल्कुल न हुजे। कीमे में पानी नहीं होना चाहिए। इसको छलनी में काफ़ी देर रख लें कि अगर इसमें पानी हो तो वो निकल जाए। इसी तरह अदरक लहसुन में भी नहीं हो। दही में भी पानी नहीं होना चाहिए। दही में अगर पानी हो तो आप वो थोड़ा सा ज़रूरत के हिसाब से दही निकाल के उसको छलनी में रख दें। अब ये सारी चीज़ें हम डालेंगे इस चॉपर में, ठीक है। ये सब शयूं असां हिन चॉपर में विझी इन्हनि खे चङी तरह सां पीसींदासीं। अगर तव्हां वटि चॉपर न हुजे त ही कीमो जेको आहे मशीन मां 2-3 दफ़ा कढायो, जितां तव्हां कीमो वठंदव जंहिं दुकान तां, ठीक है। जिस दुकान से आप कीमा लेंगे उससे कहें कि वो आपको 2-3 दफ़ा मशीन में से निकाल कर दे, अगर चॉपर न हो तो। ऐं ही बसर भी ये जेके आहिनि न बिल्कुलु कड़क तरे इन्हनि खे हथनि सां चूरो कयो, चॉपर न हुजे त, ठीक है। अगर चॉपर न हो तो प्याज को भी जो है वो हाथों से अच्छी तरह चूरा कर ले, ठीक है, बारीक कर ले। हाँ ये सब शयूं असां जेके आहिनि हिन में चॉपर में विझी इन्हनि खे पीही वठंदासीं। अच्छा जेसिताईं असां पीही वठंदासीं, ही कोयलो हिकिड़ो मूं हिते ॿरण लाइ रखियो आहे ऐं फ्राइंग पैन भी जेको आहे बिल्कुलु हल्की दम वारी बाहि ते गरम थियण लाइ रखियो आहे। कोयला भी एक जलाना है जब तक हम ये कीमा पीस लेंगे, और फ्राइंग पैन भी जो है वो हल्की आंच पे गर्म करने के लिए दम वाली आंच पे रख दिया है। हाँ कीमो पीसजी वियो आहे ऐं हिनखे मां हिकिड़े प्याले में कढियो आहे। हिन जे विच में मां हिकिड़ी नंढड़ी स्टील जी प्याली रखी आहे, छो त हिन में असां कोयलो विझंदासीं। ऐं यादि रखो त हिन में कचो पपीतो कॾहिं बि घणो न विझिजो। हमेशह जेतिरी मिक़दार जेतिरो ॿुधायो वञे ओतिरो ई तव्हां विझो, न त उहो कीमो ॾाढो ॻरी वेंदो ऐं पोइ तव्हांखां हैंडल न थींदो। हाणे हीअ असां हिन में विधोसीं कोयलो, मथां 2-3 फुड़ा तेल जा, ॾियूं था हिनखे ढक। थोड़ी देर लाइ हिनखे ढकाए छॾींदासीं। जीअं थोरो धुओं हिन में जज़्ब थींदो त पोइ इहो असांखे बारबेक्यू वारो टेस्ट हिन मां ईंदो। ऐं हीउ उहो तेल आहे जंहिंमें मूं बसर फ्राई करे कढी छॾियो। हाणे हिन पासे मूं फ्राइंग पैन ही रखियो आहे गरम करण लाइ, हल्की बाहि ते गरम थिए पियो, बिल्कुलु दम वारी बाहि ते। ऐं इहो ई तेल मां हिन में तरण में यूज़ कंदसि। जो टाइम थी वियो, इसको तकरीबन 10 मिनट हो गए, अब हम ये निकाल लेते हैं। ये हाणे असां हिन मां प्याली कढूं था ऐं इन जा हाणे ठाहींदासीं कबाब। अच्छा पाणी आहे मूं वटि, ॾिसो पाणी में हथु बोड़बो, ठीकु आहे। उन खां पोइ हिन मां असां खणंदासीं हिकिड़े वॾे कोफ्ते जेतिरो कीमो। पानी में हाथ डुबोएंगे और एक बड़े कोफ्ते जितना कीमा लेकर उसका बॉल सा गोला सा बना लेंगे दोनों हाथों की मदद से। या तो आपके पास सीख होनी चाहिए जिस पे कबाब बनाते हैं, या फिर इस तरह ये मेरे पास एक
लकड़ी का कांटा है उसके मैं हैंडल पे ये कबाब बनाऊंगी। ठीकु आहे। ॿिनी हथनि जी मदद सां ये असां हिन में स्टिक जेका आहे विच में विझंदासीं ऐं पोइ असां ये कबाब ठाहींदा वेंदासीं। अगरि सीख आहे त सीख ते ठाहियो, सीख न हुजे त पोइ अहिड़े टाइप जी का बि स्टिक कोई भी साफ़ सुथरी अहिड़ी लकड़ी खणी उन ते बि ठाहे सघो था। हीउ ॾिसो हिकिड़ो कबाब मूं ठाहियो आहे। इन तां हाणे असां ही लाहींदा वेंदासीं। इन तां सीख ते ठाहींदो त सीख तां तव्हां लाहींदो, हथ जी मदद सां लही वेंदो आराम सां। ऐं उन खां पोइ तव्हां हिनखे जेको हिन पासे मूं फ्राइंग पैन रखियो गरम करण लाइ, उहो ई तेल जंहिंमें मूं बसर फ्राई कया हुआ उहो मूं हिन में थोरो हल्को विधो आहे ऐं मां इहे बॉल ठाहींदी, गोला कबाब ठाहींदी, हिन में फ्राई कंदी वेंदसि। ॾिसो हीअ कबाब मूं सभु ठाहे छॾिया आहिनि ऐं हिननि खे मीडियम बाहि ते, तमामु तेज़ नाहे करणी। अच्छा इहो ध्यानु रखिजो त फ्राइंग पैन पहिरियों खां तेज़ गरम हुजे, उन में तेल विझी हल्को तेल गरम थिए हिननि खे तरणु शुरू कयो। अगरि फ्राइंग पैन थधो हूंदो त हीअ कबाब जेके आहिनि न पंहिंजो पाणी कढणु शुरू कंदा। मीडियम बाहि ते हिननि खे असां पचाईंदासीं। ये तक़रीबन 10 कबाब मुंहिंजा ठहिया आहिनि अधु किलो कीमे मां। हाणे हिननि खे इहो चङी तरह सां हर पासे खां उथलाए पुथलाए असां हिननि खे पचाईंदासीं ऐं उन खां पोइ ये असांजा तैयार हूंदा। तो इसको उलट पुलट के पकाएंगे। 10 ये मेरे गोला कबाब इसमें से बने हैं। ठीक है। फ्राइंग पैन पहले से तेज़ गरम होना चाहिए और फिर उसमें तेल डाल के इनको जल्दी जल्दी से पकाएं। अगर तेल ठंडा होगा या फ्राइंग पैन ठंडा होगा तो ये पानी छोड़ देंगे। ये तकरीबन हर पासे खां पची विया आहिनि। ठीक है। ये हर तरफ से अच्छी तरह से पक चुके हैं और मुझे उम्मीद है आपको रेसिपी मेरी ज़रूर पसंद आएगी। तव्हांखे ज़रूर ये रेसिपी वणंदी ऐं कमेंट कजो, लाइक कजो वीडियो खे। अगर तव्हांखे वणी हुजे त कुछ पुछणो हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। वीडियो शेयर कयो त जीअं ॿिया बि हिन मां फ़ाइदो वठनि। ऐं हाणे असां हिननि खे कढंदासीं प्लेट में। सो बाहि मां हिननि जी बंदि करे छॾी आहे। आग बंद कर चुकी हूँ मैं इनकी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। और इनको बहुत एहतियात से निकालना है क्योंकि ये टूट सकते हैं। पक चुके हैं, गल चुके हैं। इनमें कच्चा पपीता डाला हुआ है तो उससे कीमा जो है वो नरम हो जाता है। ठीक है। कच्चे पपीते जे करे कीमो तमामु नरम थी वेंदो आहे। इन करे इन्हनि खे थोरो एहतियात सां कढिजो त जीअं टुटनि न। ये कबाब मूं सभु कढी छॾिया आहिनि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी ज़रूरु वणी हूंदी ऐं वणी हुजे त ज़रूरु तव्हां लाइक कजो, वीडियो शेयर कजो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि मां अञा कुझु सेखारणु चाहियां तव्हां उहो आसानी सां ॾिसी सघो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।